अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे हिकिड़ी नई अपडेट ॾींदासीं ऐं तव्हांजे कम जूं ई अपडेटूं आहिनि ऐं आख़िर ताईं इन वीडियो खे ज़रूरु ॾिसो। ख़ासि करे तकरार ड्रामे जे लाइ बि ऐं कुझु ॿियूं अपडेटूं बि आहिनि जेके तव्हांजे नाम कंदासीं। ऐं थी सघे त शायदि ख़ुशो ही लोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं असांजे पेज खे बि फॉलो लाइक इन वीडियो खे अॻिना शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं पहिरीं ॻाल्हि त कुछ फिल्मूं भी रिकॉर्ड थी रहियूं आहिनि। अनक़रीब ये शाया थींदियूं ऐं रिलीज़ थींदियूं। ख़ासि करे जंहिंमें डायरेक्टर मज्जू सतार लाड़ आहे, तव्हां ॾिठो बि हूंदो। काफ़ी सारियूं उन फिल्मूं रिकॉर्ड कयूं आहिनि ऐं काफ़ी सारा उन में नवां ऐं पुराणा अदाकार आहिनि। उहे बि अनक़रीब तव्हां ॾिसंदव त यूट्यूब ते अपडेट थींदियूं ऐं यूट्यूब ते अची जेको आहे रिलीज़ कयूं वेंदियूं। ऐं काफ़ी सारा ड्रामा बि मज्जू जेको आहे हू रिकॉर्ड करे रहियो आहे डायरेक्टर जे हिसाब सां। ऐं तव्हां इहो बि सोचींदा हूंदव त मज्जू छाजे करे जेको आहे तकरार ड्रामे में एंट्री नथो हणे ऐं ख़ासि करे हू वरी जेको आहे छा मोहब्बतनि जो माॻ में आहे या न। बिल्कुलु दोस्तों, अॻिते हली जॾहिं मज्जू सतार लाड़ फ़ारिग़ थींदो हाली हू ड्रामनि ऐं फिल्मनि रिकॉर्ड करण में पूरो लॻो पियो आहे। उनखे एतिरो टाइम न आहे, लेकिन इहो बहितरीनु अदाकार आहे। जीअं ज़हर ज़िंदगी में ग़ुलाम जो किरदारु कयईं, अहिड़े हिसाब सां तव्हां इहो ज़रूरु सोचींदा हूंदव त इहो तकरार ड्रामे में अचे या वरी मोहब्बतनि जो माॻ में हुजे। बिल्कुलु दोस्तों, इन ॿिन्ही ड्रामनि मां हिकु न हिकु में अॻिते हली तव्हांखे मज्जू जो भलो किरदारु भले करेक्टर में तव्हांखे मज्जू नज़र ईंदो, यानी ग़ुलाम नज़र ईंदो। ऐं इहो अदाकार बिल्कुलु बहितरीनु आहे ड्रामनि जे हिसाब सां। इन जो करेक्टर इन जे ॻाल्हाइण जे हिसाब सां इनखे ॾिनो वेंदो आहे। जीअं ग़ुलाम उते लालची हुयो, अहिड़े हिसाब सां इन्हनि खे तकरार ड्रामे में बि ॾिनो वेंदो। लेकिन पत्थर दिलि में त हू आहे, लेकिन उहो पत्थर दिलि ड्रामो एतिरो बुलंदी ताईं नाहे पहुची सघियो जेतिरो तकरार ऐं ज़हर ज़िंदगी पुॼी सघिया आहिनि। दोस्तों, हर अपडेट हर टाइम ते तव्हांखे पहुचाइण जे लाइ असां वेठा आहियूं। असांखे ॾींदा इजाज़त। शायदि को सो वी लोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।